अदा 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 तू हिम्मत न हार असां तोखे खणाए था हलूं सोलो 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 नालो सिकंदर सिकंदर इतना जिंदा सलामत न वञे जिंदा सलामत न वञे जेकॾहिं वियो त मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि कॾहिं बि तव्हांखे बख़्श न कंदुसि कौन विंदो सिकंदर इतां जिंदा कौन विंदो सोट सिकंदर खान सिकंदर खान अॼु खां पोइ ही ज़मीन तव्हांजी इंजाज़ खबरदार सिकंदर खान तू मुझो सोट दिलावर जो कातिल बनी हाणे मां तोखे जिंदा कोन सूबेदार तू भी अज पटका पाए पोइ हितां वापस वेंदे हाँ शरीफ माण्हुनि जे इलाइक़े में बि ॿ क़तल थिया मूंखे अफ़सोस थिए थो सिकंदर खान मूंखे इहो चवण अफ़सोस थिए थो त तव्हां जहिड़े शरीफ माण्हू जे इलाइक़े में बि ॿ क़तल थिया नंबर मिलाए बस हाणे 16 वठाए क्या थी क्या थी यस खान मूंखे इहो चवण में अफ़सोस थियो ओके मां थोरो जमाया कयो जमा कयो सोट हज़ार के मूं मुख जवाब जणाए छॾियो हुन कतल जे केस में मां दिलावर दिलावर सोट हालात कटे छॾिया यार न इहो चवंदो मां त बम छॾ असांजा हालात अहिड़ा ख़राब आहिनि इन करे मुश्किलात अचनि पियूं बसि हितां जा हालात अहिड़ा ख़राब आहिनि इन करे मुश्किलात अचनि मुश्किलात न थींदियूं मुश्किलातूं थींदियूं हितां जा हालात कुझु अहिड़े क़िस्म जा आहिनि जंहिंजी वजह खां कुझु मुश्किलातूं अचनि थियूं वधी थो वञे न तूं आउट वरी उन सां करे इंसान करे इहे त कयां कयो साहब मुंहिंजो नालो छा आहे गुलाम साहब मुंहिंजो नालो गुलाम आहे ऐं मां सिकंदर खान जी ॻोठ जो आहियां कुझु ॾींहं पहिरियां मूं ज़मीन खपाइण जो इरादो कयो ऐं इहा ख़बर हलाल खान खे पई ऐं हू अची मूंसां मिलियो